मानिए की जसमारी तोखे हिते वठी अचण जो मक़सदु तोखे पंहिंजी राणी बणाइणु आहे। तूं हुननि झूपड़ियुनि में न बल्कि मुंहिंजे आलीशान महलनि में सोएं थी। रेशमी लिबास, मशरूबात, ताम सभु तुंहिंजे लाइ आहिनि। अदा उमर मूंखे तव्हांजा रेशमी लिबास ऐं ताम ऐं महल नथा खपनि। मूंखे पंहिंजे मारुनि न वञिणो आहे। इहो नामुमकिन आहे। तोखे हिते ई रहणो आहे। मां तुंहिंजी रज़ा सां तोखे पंहिंजी राणी बणाइणु चाहियां। तोखे मां वरी बि वक़्तु ॾियां थो, सोचे वठ। मारी तोखे तुंहिंजे वतन रखियल आहे। तंहिंखां पोइ मां तोखे पंहिंजी भेण जो दर्जो ॾिनो। अदा उमर छा मूंखे हाणे मुंहिंजा माली क़बूल कंदा? अज़मत ऐं इज़त जी गवाही ॾियण लाइ मूंखे कांडनि खां गुज़रणो पियो त मां गुज़रंदुसि। ऐं हाणे गुज़ारिश आहे त